मां सियासी कारकुननि खे सियासी अॻुवाणनि खे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त ख़ुदा शख़्सियत परस्तीअ खां बचो, पेरोकार थियो, पूजाकार न थियो, पूजारी न थियो, पेरोकार थियो। पेरोकार थींदो तव्हांखे रस्तो मिलंदो, पूजारी थींदो सच पुछो गुमनामीअ में गुम थी वेंदो, तव्हां अॻिते वधी न सघंदो। तव्हां छा था सम्झो सिंधी क़ौम उते ई दुॿड़ में फाथी पई हुजे त मुंहिंजो बाबो बोतार मुंहिंजो अॻुवाण भलो, जेकॾहिं तव्हांजो अॻुवाण तव्हांजो पंहिंजो पार्टी जो चेयरमैन जेकॾहिं सिंध लाइ कुझु करे थो त उनजी ज़िमेवारी आहे, उनजो न सिंधी क़ौम ते थोरो आहे न सिंध ते थोरो आहे। इहा ॻाल्हि सोचे ऐं सम्झी छॾियो। जेकॾहिं तव्हांजो अॻुवाण तव्हांजो चेयरमैन तव्हांजो महबूब जेकॾहिं इहो करे थो त उन ते इहा सिंधी क़ौम जी ज़िमेवारी आहे, छो जो हुन पाण चूंडे खई आहे। जेकॾहिं हू सम्झे थो मां को थोरो थो कयां त पोइ बाबा सिंधी क़ौम खे तव्हांजो थोरो न खपे, तव्हां वञी पंहिंजो कमुकार कयो, असांखे ज़ोरे जी ज़रूरत न आहे। हा, जॾहिं तव्हां सियासत कयो था, पाण खे सियासी सॾायो था, सिंधी क़ौम जी ख़िदमत जी दावा कयो था, त पोइ तव्हांजी इहा ज़िमेवारी आहे त तव्हां सिंध सां गॾु बीहो, सिंध जे हर सूर में बीहो, पर इहो यादि रखो त तव्हांजो सिंधी क़ौम ते थोरो न आहे, सिंध ते थोरो न आहे, तव्हांजी इहा ज़िमेवारी आहे। मां अॻुवाणनि ऐं कारकुननि खे इहो अर्ज़ु रखंदुसि त सियासत खे पीरी मुरीदीअ में न बदिलायो, सियासत खे एतिरो माना सोढ़ो न कयो जो माण्हू जो साहु घुटिजे, माण्हू सियासत खां भॼी ऐं ॿियनि कमनि कारनि में लॻी वञे। सियासी कारकुननि खे ख़ुदा हथ ॿधी चवां थो, तव्हां मुंहिंजा नंढा भाइर हुजो, मुंहिंजा वॾा भाइर हुजो, तव्हांजो अॻुवाण जेकॾहिं सिंध लाइ कुझु करे थो उनजी माना इहा जेका आहे ज़िमेवारी आहे, उनजो थोरो न आहे, न सिंधी क़ौम ते न सिंध ते। जेकॾहिं नथो करे सघे, तव्हां पंहिंजे महबूब खां